गडियल मुखालिफ धुर जी आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। इस्लामाबाद में एपीसी जूं तैयारियूं मुकमल कई वियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़ आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ वीडियो लिंक ज़रिए शिरकत की तस्दीक करे छॾी। पीपल्स पार्टी की मेज़बानी हेठि मुखालिफ धुर जे आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे इस्लामाबाद में थींदी, जंहिं में नून लीग समेत अपोज़िशन जूं ॿियूं जमायतूं शिरकत कंदियूं, जॾहिं त जमायत इस्लामी एपीसी में शिरकत खां इनकार करे छॾियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे ट्विटर पैगाम में तस्दीक कंदे ॿुधायो त अॻूणो सदर आसिफ ज़रदारी बि सुभाणे आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में वीडियो लिंक ज़रिए शिरकत कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जे दावत ते नून लीग आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ वफ़द जा नाला फाइनल करे छॾिया आहिनि। नवाज़ शरीफ लंडन मां वीडियो लिंक ज़रिए एपीसी में शरीक थींदो। नून लीग जे वफ़द में मरियम नवाज़, शहबाज शरीफ, शाहिद फ़खर अब्बासी, ख्वाजा आसिफ, परवेज़ रशीद, अहसन इकबाल, ख्वाजा साद, रफ़ीक राणा सनाउल्लाह ऐं ॿिया शामिल आहिनि। मरियम नवाज़ आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में नवाज़ शरीफ जी वीडियो लिंक ज़रिए शिरकत की तस्दीक कंदे चयो आहे त नवाज़ शरीफ एपीसी खे ख़िताब कंदो ऐं उहो सोशल मीडिया ते ॾेखारण लाइ क़दम खयां पिया वञनि। हुन चयो त इमरान सरकार नवाज़ शरीफ खां ॾिनल आहे, छाकाणि त अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ तब्दीली सरकार जो सियासी मौत आहे।